खपे आला ऑफिसर इंसाफ कन शाहदेव चाचड़ उन खां रिश्वत वठे थो सिधो सो उहो बि मनताज़ सुमरो उहो बि उन रिश्वत वठी असांजे हाणे बि चैनियूं बीठियूं आहिनि तव्हां वेंदव त ॾिसंदव इहो कहिड़े इंसाफ़ में असांखे इंसाफ़ खपे फ़ौजी मोहम्मद सूमर जो जे असां फ़ौजी जो बाक़ी अॼु ॾींहं ते ड्यूटी कहिड़े हिसाब सां कई अथई 11 साल थिया आहिनि त असां ड्यूटीअ में हुयो त उन सां इंसाफ़ जो न आहे त बाक़ी छाजे लाइ बाटरान ते रहियो पोइ इन खां त बहितर हो त घर हुजे हा न बाक़ी ड्यूटी जे हिसाब सां ड्यूटियूं कयूं अथई त बि शइ किथे कुझु बि न आहे उनजे लाइ हिनमहिल ते अदालत में असां जातऊं का त डुकी जातऊं भॼी आया असांजो को इंसाफ़ न थियो आहे उन बचड़नि जे मथां ड्रोनियूं हमला था आणनि पिया कहिड़े हिसाब सां बिरोईअ जे चवण ते इहे ॿई असां सां कनि था पिया नाइजाइज़ी असांखे इंसाफ़ खपे इंसाफ़ सां न कयो वेंदो त असां पोइ को माल जे भेड़ तां अली हसन बिरोईअ सां मसइलो थियो उन्हनि में अली हसन बिरोई असांजे रिश्तेदारनि जो छोकिरो गोली हणी जंग में फटी गयो ऐं मोहम्मद सूमर कुझु ॾींहंनि खां बाद में इलाज लाइ अम्मा जे इलाज लाइ ॻोठु आयो उहो वापसी वञे पियो ड्यूटीअ ते त उनखे रस्ते वेंदड़ अली हसन सिकंदर जतोई ऐं ॿिया 6 जवाबदार बेगुनाह गोलियूं हणी क़तल कयो असांजो इहो मुतालबो आहे त उनजे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं शाहजेब चाचर खे हितां हटायो वञे उहो ॻरी रिश्वत वठी 40 लख वठी बिरोईअ खां अली हसन बिरोईअ खां ऐं असां ते प्रेशर विझे थो ऐं ड्रोन हमला करे थो त सुलियो बि कयो ऐं केस तां हथु खणो असांजो केस मोहम्मद सूमर एहलकार छह रेंजर्स एहलकार जो पुलिस खां करे रेंजर्स खे ॾिनो वञे असांजो इहो ई मुतालबो आहे असांजो मिसाल आयल हुयो हिते मोकल ते असांजे मिटनि क़ौम वारनि जो जहिड़ो हुयो ऐं उनजे करे आयल हो उन अमर जी दवा जे लाइ वञी रहियो हुयो त रस्ते में उनखे लाहे करे अली हसन बिरोई ऐं उन सां गॾु ॿिया कुझु एहलकार हुया उहे शहीद करे विया ऐं उन खां बाद में असां मिसाल उनजो FR वग़ैरह कराईसीं उनजे करे उहो कोई बि सुलियो न थियो आहे अॼु हिते मिसाल जेको पुलिस हुई पुलिस पैसा वठी अली हसन बिरोईअ खां ऐं असांजे मथां प्रेशर रखे थी ड्रोन हमला कया त उन में असांजो वॾो जेको हुयो ॻोठ जो चङो उनखे जंग में लॻल आहे ज़ख़्मी आहे सख़्तु उहो ऐं उन खां अलावा असांजो कुझु अन खणी वई आहे माल काए वई आहे असांजे हिकु उतां खे बाहि लॻी वई आहे उहो सड़ी विया कुझु मिसाल ॿारनि खे लॻल आहिनि चिरिया उहे मिसाल इहो बेहोश थी विया हुआ कुझु घर में ॿार वग़ैरह सो असां मथे रेंजर्स खे असां अपील था कयूं महिरबानी करे असांजो इहो तहफ़ुज़ कयो वञे ऐं असांखे धमकियूं मिलनि थियूं पैसनि जे लाइ बि पैसा ॾियो असांखे ऐं असांखे ॾाढो मिसाल कंफ्यूज़ कयो वञे थो सो महिर इहो कयो पुलिस ते वेंदी